दोस्तो, उस्ताद जी अज़मत, हैसियत ऐं मुक़ाम जे हवाले सां हिकु लाजवाब कहाणी अव्हां अॻियां पेश कयूं था, जेका दिलि खे तमामु घणी छुहंदड़ आहे। यकीनन अव्हांखे पसंदि ईंदी। छंछरु वेंदो, आचर वेंदो, सूमरु ईंदो ऐं अव्हां वापसि पंहिंजे क्लास में वेंदव। ईअं ई हिकु टीचर मिसिस थॉम्सन क्लास में दाख़िल थी। संदसि आदत हूंदी हुई त क्लास में दाख़िल थियण सां ई चवंदी हुई, लव यू ऑल, मतिलबु तव्हां सभिनी लाइ प्यार। पर खेसि ख़बर हुई त उहा कूड़ पई ॻाल्हाए, छाकाणि त उहा क्लास जे हिकु शागिर्द लाइ उहा मोहबत न पई महसूसु करे सघे जेका उहा ॿियनि लाइ महसूसु कंदी हुई। उहो ॿारु सफ़ा अजीब हो, लापरवाह, उजड़ियल, मेरो मेरो। उन ॿार में कुझु अहिड़ो हो ई कोन जो हू मिसिस थॉम्सन जो ध्यानु पाण ॾांहुं छिकाए। उहा बि हिन सां मुख़्तलिफ़ हुई। हर ॻाल्हि ते उहा हिन जो मिसाल ॾींदी हुई ऐं सुठी ॻाल्हि ते हिन जो मिसाल ॾियण खां पासो कंदी हुई। उन साल हिन पहिरीं टिमाहीअ लाइ रिपोर्ट लिखी ऐं हेड मिस्ट्रेस खे ॾियारे मोकिली। स्कूल में उहो निज़ाम हो त हेड मिस्ट्रेस खे हर रिपोर्ट मथां पंहिंजी सही करणी हूंदी हुई। हेड मिस्ट्रेस मिसिस थॉम्सन खे घुरायो ऐं चयाईं, ॾिस मिसिस थॉम्सन, प्रोग्रेस रिपोर्ट में कंहिंजी प्रोग्रेस खे रिपोर्ट करणु घुरिजे। उनखे पढ़ी हर माइट खे महसूसु थियणु घुरिजे त मुंहिंजे ॿार जो बि को मुस्तक़बिल आहे। तव्हां जेका प्रोग्रेस रिपोर्ट टेडी लाइ लिखी आहे उहा अहिड़ी आहे जो माइट त खेसि छॾे ॾींदा। छोकिरे खे क्लास में सभु टेडी सॾींदा हुआ। मिसिस थॉम्सन हिकदमि चयो, मां कुझु नथी करे सघां। मूं वटि हिन ॿार बाबति सुठो लिखण लाइ त कुझु आहे ई कोन। हेडमिस्ट्रेस स्कूल जे स्टाफ खे हुकुम कयो त टेडीअ जे अॻोड़नि प्रोग्रेस कार्डनि खे ॻोल्हियो वञे ऐं ॻोल्हे मिसिस थॉम्सन जे क्लास में पहुचाया वञनि। मिसिस थॉम्सन 3 दर्जे जी प्रोग्रेस रिपोर्ट ॾिठी। उन ते फाइनल रिमार्क्स में लिखियो हो, टेडी क्लास जो सभ खां रोशन ॿारु आहे। हूअ पढ़ी हैरान रहिजी वई। 4 दर्जे जी प्रोग्रेस रिपोर्ट ॾिठईं त अॻियां वधंदड़ प्रोग्रेस कार्ड ॿुधायो त टेडीअ जी माउ खे मौतमार कैंसर हो। उहा टेडी खे उहो ध्यानु न पई ॾेई सघे जेको अॻे खेसि ॾींदी हुई ऐं इहो सभु टेडीअ जी कारकर्दगी मां ज़ाहिर थी रहियो हो। 5 दर्जे जी रिपोर्ट कार्ड में लिखियो हो त टेडी पंहिंजी माउ विञाई आहे ऐं उन सां गॾु पाण बि गुम थी वियो आहे। हिन खे मदद जी शदीद ज़रूरत आहे, न त असीं ही ॿारु विञाए वेंदासीं। इहो सभु पढ़ंदे मिसिस थॉम्सन जी अखियुनि में ॻोढ़ा हुआ। उन प्रिंसिपल ॾांहुं निहारियो ऐं चयाईं, मूंखे ख़बर आहे त मूंखे छा करिणो आहे। उहा क्लास ॾांहुं मोटी वई। शायदि उहो बि को सूमरु हो। उहा क्लास में दाख़िल थी ऐं डाइस ॾांहुं वधी ऐं सभिनी खे ॾिसंदे चयाईं, लव यू ऑल। पर खेसि ख़बर हुई त उहा हिन भेरे बि कूड़ पई ॻाल्हाए, छाकाणि त जेका मोहबत हाणे हुन जे दिलि में टेडी लाइ हुई सा सॼे क्लास खां मथां ई हुई। हुन पंहिंजा अंदाज़ मटाइण जो फ़ैसिलो कयो। हाणे हूअ हर चङे कम लाइ टेडीअ जो नालो खणंदी हुई ऐं को बि ग़लति कमु टेडीअ जे नाले न थींदो हो। स्कूल जो आख़िरी ॾींहुं आयो। सभिनी ॿारनि उस्तादनि लाइ तोहफ़ा आंदा। सिर्फ़ु हिकिड़ो तोहफ़ो हो जेको पुराणनि अख़बारुनि में विढ़ियल हो। उस्ताद खे त हिस हूंदी आहे, हुन पक सम्झो त इहो तोहफ़ो टेडी ॾेई सघे थो। मिसिस थॉम्सन खोले ॾिठो। हिकु अधु इस्तेमालु थियल ख़ुशबूअ जी शीशी ऐं हिकु पुराणो कंगण जंहिंमां कुझु हीरा अॻ में ई किरी चुका हुआ अख़बार मां निकिता। सॼो क्लास खिलियो पए। उहो ॼाणंदे त उहो टेडीअ वटां आयो आहे, पर बिना कुझु पुछण जे मिसिस थॉम्सन उहा अधु इस्तेमालु आंदल ख़ुशबूअ जी बोतल खईं ऐं पंहिंजो पाण खे ख़ुशबू हयईं ऐं कंगण पाए छॾियईं। हल्कड़ी मुर्ख सां टेडीअ चयो, हाणे तूं मुंहिंजी माउ वांगुरु महके थी। तो मां मुंहिंजी माउ जी ख़ुशबू अचे थी। ही उहा ई आख़िरी ख़ुशबू जी बोतल आहे जेका हुन मूंखे अकेलो छॾण खां पहिरीं इस्तेमालु कई हुई। ही कंगण उहा आख़िरी शइ आहे जेका दफ़न करण खां पहिरीं संदसि जिस्म तां लाथी वई हुई। साल खां पोइ स्कूल ख़तमु थियो, सेशन ख़तमु थियो त हिकु ख़तु मिसिस थॉम्सन जी टेबल ते रखियलु हो। मूं ॿिया बि केतिरा ई उस्ताद ॾिठा आहिनि, पर तूं सभिनी में बहितरीनु आहीं।
मुहबत मां टेडी। हर साल जे ख़ात्मे ते मिसिस थॉम्सन खे टेडीअ जे पारां उहो ख़त मिलंदो हो। मूं ॿिया बि केतिरा ई उस्ताद ॾिठा आहिनि, पर तूं सभिनी में बहितरीनु आहीं टेडी। साल गुज़री विया, संदन राब्तो कटिजी वियो। अलाए कीअं हिकु ॾींहुं हिकु एजेंट मिसिस थॉम्सन खे ॻोल्हे लधो, जेका हाणे रिटायर थी चुकी हुई। खेसि हिकु ख़त ॾिनई, जंहिंजे पोयां सही थियल हुई डॉक्टर थियोडर PhD। टेडी PhD थी वियो हो। उन ख़त में लिखियो हो, मूं हयातीअ में ॿिया बि घणा ई माण्हू ॾिठा आहिनि मिसिस थॉम्सन, ही तुंहिंजो टेडी आहे। तूं सभिनी खां बहितरीनु उस्ताद आहीं जेका मूं ॾिठी आहे। मां शादी पियो करियां ऐं मां तुंहिंजी मौजूदगी खां सवाइ शादी जो सोचे बि नथो सघां। ख़त सां गॾु अचु वञ जूं 2 हवाई टिकेटूं बि हुयूं। मिसिस थॉम्सन इनकार न पई करे सघे। हुन वटि ख़ुशबू जी बोतल त न हुई, पर अञा ताईं उहो कंगण हुन पाण वटि संभाले रखियो हो। हुन उहो कंगण पातो ऐं चर्च वई। उते हुन आख़िरी कतार में वेहणु घुरियो, पर वॉलंटियर्स खे सुञाणे विया ऐं पहिरीं कतार ॾांहुं वठी विया। पहिरीं कतार में हिकु निशस्त हुई, जंहिं ते कार्ड लॻल हो ऐं कार्ड ते लिखियल हो, अमड़। थियोडर ज़ाती तौरु मिसिस थॉम्सन खे दरख़्वास्त कई त उन कुर्सीअ ते वेह ऐं कननि में सरबाट कयईं, तव्हां मुंहिंजी माउ जे बिल्कुलु वेझो आहियो, बिल्कुलु अहिड़ा ई आहियो। अॼु मां जेकी कुझु बि आहियां, सिर्फ़ु तव्हां जे करे आहियां। शादी थी वई ऐं शादी खां पोइ थियोडर मिसिस थॉम्सन खे पंहिंजी नई कुंवार सां मिलायो ऐं चयईं, हुन खां सवाइ मां कॾहिं बि उते पहुची न सघां हा जिते मां अॼु आहियां। संदसि अखियुनि में ॻोढ़ा हुआ। मिसिस थॉम्सन कुंवार खे चयो, टेडीअ खां सवाइ मूंखे बि उहो अहसासु न थिए हा त हिकु टीचर खे पहिरियों माउ थियणु घुरिजे ऐं तंहिंखां पोइ खेसि उस्ताद बणिजणु घुरिजे। बसि इहा ई दरख़्वास्त आहे। तव्हांजे क्लास में बि हिकु टेडी आहे। सूमरु ईंदो ऐं अव्हां पंहिंजे क्लास में वेंदव त ॾिसजो, उते बि हिकिड़ो टेडी अथव। तव्हां मिसिस थॉम्सन थी सघो था। सूमर ते पंहिंजे स्कूल वञो त उस्ताद थी न वञो, माइट थी वञिजो, जेको सदाईं उस्ताद थी सघे थो, जेको अहिड़नि ॿारनि जी हयाती में अहम मोड़ बणिजी सघे थो।